नज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया बिशारत सुमरो आया संझा सैयद रुखंदासी हेडलाइंस में। वज़ीर आज़म इमरान खान सुभाणे कराची पहुंची ग्रीन लाइन मंसूबे जो इफ्तिताह कंदो। गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त ग्रीन लाइन बसुनि खे 15 ॾींहंनि लाइ ट्रायल परेड तौर हलायो वेंदो। कोरोना बावजूद ग्रीन लाइन मुक़रर वक्त ते हलंदी। 5 दिसंबर खां टिकटूं वठी बस में सफ़र करे सघिजे थो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कराची में ॿियनि 4 मंसूबनि ते अॻभराई थी रही आहे। KCR मंसूबे में पड़ी कंपनियूं बि दिलचस्पी वठी रहियूं आहिनि। महमूदाबाद नाले जो तरक़ियाती मंसूबो मुकमल कयो वियो आहे। कराची शहर खां पिपरी ताईं अलॻि रेलवे लाइन विछाई वेंदी। 2023 ताईं K4 जो मंसूबो मुकमल कयो वेंदो। मीडिया प्रोग्रामनि में माण्हू ॼाण खां सवाइ ॻाल्हाए अवाम खे गुमराह कनि था। परडे में वेही मुल्क ख़िलाफ़ अजाई वाविला कई वेंदी आहे। चयो वञे थो त पाकिस्तान हिकु ख़तरनाक मुल्क आहे। अमेरिका ऐं चीन विच में सर्द जंग जो हिसो न बणिजंदासीं, पर उनखे रोकण जी कोशिश कंदासीं। 9/11 खां पोइ अमेरिकी थिंक टैंक पाकिस्तान ते तबसरो कंदो हो। असांखे ख़दशो हो त अफ़गानिस्तान में घरू वेढ़ शुरू थी वेंदी। अफ़गानिस्तान में इंसानी बहरान जो नुक़सान पाकिस्तान समेत सभिनी जो थींदो। अफ़गानिस्तान में अमन लाइ पाकिस्तान पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदो रहंदो। वज़ीर आज़म इमरान खान जो पुरअमन ॾखण एशिया कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयईं पूरी कोशिश आहे त भारत सां कश्मीर जे मसइले ते ॻाल्हियूं थियनि। वालई कश्मीर गरियल क़ौमुनि जे एजेंडा जो सभ खां पुराणो मसइलो आहे। अफ़गानिस्तान में 4 ॾहाकनि खां जंग जी सूरत हाल आहे। सीपेक राब्तनि खे हथी ॾियण जो मंसूबो आहे। परॾेही वज़ीर शामिम कुरैशी जो कॉन्फ्रेंस खे ख़िताब चवे थो मुस्तक़बिल में जदीद टेक्नोलॉजी जे खिते में हुक्मरानी हूंदी। पाकिस्तान में ओमिक्रॉन वेरिएंट जो पहिरों केस रिपोर्ट। कराची जी ख़ानगी अस्पताल में औरत में ओमिक्रॉन वेरिएंट जी तस्दीक थी वई। माहिरनि मूजिब ओमिक्रॉन वेरिएंट कराची में फैलिजी चुको आहे। सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जो चवण आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस जी जीनोमिक स्टडी जारी आहे। मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लॻी रहियो आहे त उहा ओमिक्रॉन आहे। ओमिक्रॉन वायरस तेज़ीअ सां फैलिजे थो, पर उन में फ़ौतगी जो तनासिब घटि आहे। मुल्क में कोरोना वायरस के 10 मरीज फौत। आलमी वबा सबब फौतन जो 28,803 थी वियो। 24 कलाकनि दौरान 305 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 0.74% रही। कोयटा भरिसां पश्तूनाबाद में घर अंदर गैस लीकेज थियण सबब धमाको। 7 ॼणा ज़ख़्मी। धमाके सबब हिक ई घर जूं औरतूं ऐं ॿार ज़ख़्मी थिया। थर्ड पार्कर पुलिस ने सूबाई हुकूमत खिलाफ तहरीक इंसाफ अरबाब ग्रुप पारा गुज़िरियल ॾींहं खां एहतजाजी धरणो जारी। मिठी बरसा फांगारियो स्टाफ वटि लॻल धरणे सबब नंढनि वॾनि शहरनि जी ट्रैफिक मुअतल। अखबारनि जो चवणु आहे त SSP सरदार हसन नियाज़ी खे न हटायो वियो त थर्ड पार्कर जा समूरा रस्ता बंदि कंदासीं। मीरपुर माथेले में प्यार जे पढ़ने वारे मामले तां लुंड बिरादरी जे बिंदरियुनि में छिकताण तेज़। हथियारबंद घर ते काह करे 2 औरतूं ऐं 2 ॿार मुबैना तौरु अगवा करे विया। वाहिद बख्श लुंड में जवाबदारनि घर धणी जे घर ते काह करे औरतुनि ऐं ॿारनि खे अगवा कयो। खड्डे में बाईपास वटि ऑयल टैंकर ऐं सुजुकी में टक्कर। हिकु ॼणो फौत, 7 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप मीरपुर बठोर वासी लोंगद्रोही तौर थी। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो पियो।
ऐं धाबेजी में क़ौमी शाहराह ते वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीटसन फौत, लाश अस्पताल मुंतकिल। कंदकोट में बी सेक्शन थाणे जद में भाऊ पुलिस चौकी वटि ट्रैक्टर ट्राली जी टक्कर में निंगर फौत थी वियो।